इंतकाम नथो वठण चाहियां पर हिसाब वठणो पवंदो। साज़िश कंदड़नि खे क़ौम आॾो वाखो करणो पवंदो। नवाज़ शरीफ चयो आहे त मां कॾहिं बि जनरल बाजवा या जनरल फैज़ खिलाफ़ साज़िश नाहे कई। मूंखे जेल मोकिलण वारी ख्वाहिश जस्टिस रिटायर अज़मत सईद शेख जी हुई। साज़िशी रोज़ टीवीअ ते पंहिंजो दुकान चमकाईंदा हुआ। मूंखे इंतकाम सां को बि गर्ज़ नाहे पर क़ौम खिलाफ़ कम कंदड़नि जो हिसाब थियणु घुर्जे। पाकिस्तान जे दुश्मन खे माफ़ करण जो मूंखे को बि हक़ हासिल नाहे। मुंहिंजे खिलाफ़ केस नेब में न ठाहिया पर उनखे मथां खां हुकुम हुयो। 8 फरवरी ते सभ खां वॾी अदालत आहे JIT लॻंदी जेका फ़ैसिलो बि कंदी। पाकिस्तान में हिकु भेरो ॿीहर दहशतगर्दी कर खणी रही आहे। पाण में विढ़ण बदिरां गॾिजी दहशतगर्दी खिलाफ़ विढ़ण घुर्जे। सभिनी खे गॾिजी मुल्क खे मसइलनि मां कढणो आहे। पिशावर में वकीलनि खे ख़िताब कंदे पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त APS जे शहीदनि जे वारसनि खे ॿुधायो वञे त संदनि रत ते सौदो कंहिं कयो। दहशतगर्दनि सां ॻाल्हियुनि पाकिस्तान खे 10 साल पोइ धिके छॾियो। शहीद भुट्टो जे क़त्ल में मुलविस जजिस, वकीलनि ऐं सियासतदाननि खे वाखो कयो वञे। सुप्रीम कोर्ट फौजी अदालतुनि में आम शहरनि जा केसेस न हलाइण वारो फ़ैसिलो मुअतल करे छॾियो। अदालत अक्सरियती फ़ैसिलो जारी करे छॾियो। 6 रुकनी बेंच मां 5 जजिस फ़ैसिलो मुअतल करण जे हक़ में ऐं 1 जज मुख़ालफ़त में फ़ैसिलो ॾिनो। अदालत वधीक ॿुधणी जनवरी जे 3 हफ़्ते ते कंदी। अमेरिका पारां पाकिस्तान में दहशतगर्द हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मसम्मत। शहीदनि जे वारसनि सां रुख जो इज़हार। अमरीकी परॾेही वसील टॉनी ब्लिंकन चयो आहे त अमेरिका KP में सिक्योरिटी फोर्सेस जी चौकी ते दहशतगर्द हमले जी मसम्मत करे थो। जवाबदारनि खे इंसाफ़ जे कटेड़े में आणण लाइ पाकिस्तानी अवाम सां गॾु आहियूं। शहीद साफ़ी जान मोहम्मद महर ऐं फातिमा क़त्ल केस खे मंतक़ी अंजाम ताईं पहुचाईंदासीं। निगरान घर वज़ीर आरिस नवाज़ चयो आहे त सिंध मां 41,000 अफ़गाननि खे पंहिंजे मुल्क वापसि मोकिलियो वियो आहे। पहिरें मरहले में गैर क़ानूनी परॾेहिनि खे ॾेह निकाली ॾियूं पिया। चूंडुनि लाइ 2.5 लख फ़ौज घुरी आहे। सुप्रीम कोर्ट ताहयात नाअहलीअ बाबति समूरियूं दरख़्वास्तूं गॾाए ॿुधण जो फ़ैसिलो करे वरितो। नाअहलीअ जे मुदे वारा समूरा केसेस जनवरी 2024 जी शुरूआत में मुक़रर करण जो हुकुम। अदालत मीर बादशाह कसीराणी केस जो लिखत में हुकुमनामो जारी कंदे चयो आहे त अल्तवा हेठ केसेस खे इलेक्शन में देर लाइ इस्तेमाल नथो करे सघिजे। सुप्रीम कोर्ट प्रोसीजर एक्ट तहत आईनी सवालनि वारे केस जी ॿुधणीअ लाइ 5 रुकनी लार्जर बेंच ज़रूरी आहे। अदालत केस जी ॿुधणी बाबति लार्जर बेंच जोड़ण वारो मामिलो जजिस कमेटीअ खे मोकिले छॾियो। अफ़गान शहरनि जी बेदख़लीअ ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तुनि ते ॿुधणीअ लाइ बि लार्जर बेंच जोड़ी वेंदी। साइफर केस में PTI बानी ऐं शाह महमूद कुरैशी ते फ़र्द जुर्म लागू थी वियो। ऑफिशियल सीक्रेट एक्ट तहत क़ाइम कयल ख़ुसूसी अदालत अडियाला जेल में साइफर केस जी ॿुधणी कई। बानी PTI ख़िलाफ़ तौहीन इलेक्शन कमीशन केस जी बि ॿुधणी कुझु देर में अडियाला जेल में थींदी। सभिनी खे इक़्तिदार जी लालच आहे। अवाम जो कंहिंखे फ़िक्र न आहे। मां चूंडुनि में हिसो न वठंदुसि। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त नेब जो अॻूणो चेयरमैन जावेद इक़बाल अवाम खां मुआफ़ी वठे त बची वेंदो। शाहिद खाकान
ECL मां नालो ख़ारिज करण लाइ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त बि दाख़िल कराए छॾी। DI खान हमले में शहीद थियल सिंध वासी 4 फौजी जवाननि जी अबाणनि ॻोठनि में तदफ़ीन। छड़ी मीर वासी फौजी जवान अमीर हुसैन शर जो मड़ ॻोठ लखमीर में फौजी एहसास सां मिटीअ मां हवाले कयो वियो। गंबट वासी फौजी जवान मुख़्तियार हुसैन शेख जी तदफ़ीन सिंध सवाणे ॻोठ फैज़ल महर में थी। घोटकी वासी फौजी जवान इसहाक खावर जी ॻोठ सोबतार खावर में फौजी एहसास सां तदफ़ीन। शहीद फौजी जवान मोहम्मद नसीर नायद जी बि शहदादपुर भरिसां पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में रिकॉर्ड मथां रिकॉर्ड 100 इंडेक्स 67,000 जी तारीख़ी हद उबूर करे वरिती। कारोबारी हफ़्ते जे 3 ॾींहं 100 इंडेक्स 567 पॉइंट्स वाध सां 67,003 जी सतह उबूर करे वियो। स्टॉक में कारोबार जो मस्बत रुझान बरक़रार। अफगानिस्तान खां पाकिस्तान में अमरीकी हथियार स्मगल करण जी कोशिश नाकाम। सिक्योरिटी फोर्सेस तोड़खम खां पाकिस्तान ईंदड़ ट्रक मां वॾी मिक़दार में अमरीकी हथियार हथ करे वरिता। हथ कयल अमरीकी हथियारनि में क्लाशनकोव M4 मैगज़ीन ऐं हज़ारे गोलियूं शामिल। सिंध हाई कोर्ट पारां शहीद मुर्तज़ा भुट्टो क़त्ल केस में जवाबदारनि जी बरियत ख़िलाफ़ अपीलनि ते जनवरीअ खां बाक़ायदा ॿुधणी हलाइण जो फ़ैसिलो। अॻूणे IG पुलिस वाजिद दुरानी खे व्हील चेयर ते अदालत में आंदो वियो। अदालत अॻूणे DIG कराची शुएब सडल ज़ुल्फ़कार अहमद ऐं ॿियनि खे ईंदड़ ॿुधणीअ ते तलब करे वरितो। अदालत पारां लाॾाणो करे वियल जवाबदारनि जी बि फ़हरिस्त पेश करण जी हिदायत। अदालत ॿुधणी 23 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। कंडियारो भरिसां घर ते हथियारबंदनि जी काह। फायरिंग में औरत मारिजी वई। ॻोठ महरो मेतलो में हथियारबंदनि घर में घिड़ी औरत रानी मेतलो खे क़त्ल कयो। लाश तालका अस्पताल मुंतकिल। वारसनि जो चवणु आहे त रिंद बिरादरीअ जे माण्हुनि घर ते हमिलो करे औरत खे। महरान यूनिवर्सिटीअ जे ॼाम शोर जे शागिर्दनि तरफ़ां नई टर्म बैक पॉलिसी ख़िलाफ़ एहतजाजी रैली ऐं धरणो। एहतजाज कंदड़ शागिर्दनि जो चवणु आहे त सेमेस्टर रिज़ल्ट दौरान नई पॉलिसी मुतारिफ़ थियण सबबि सभई शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं नवनि क्लासिस में दाख़िल न थी सघंदा। गॾियल क़ौमनि जी सलामती काउंसिल गज़ा में फौरी जंगबंदीअ वारो ठहराउ अक्सरियत राय सां मंज़ूर करे वरितो। अरब मीडिया मूजिबि 193 मां 153 मुल्कनि ठहराउ जे हक़ में वोट ॾिनो। अमेरिका ऐं इसराइल समेत 10 मुल्कनि मुख़ालफ़त कई। हमास पारां ठहराउ जी आजियां आलमी बिरादरी खां अमल कराइण जो मुतालबो। ऐं पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया विच में सुभाणे खां शुरू थींदड़ टेस्ट सीरीज़ टी ट्रॉफीअ जी रूनमाई तक़रीब में क़ौमी टीम जे कप्तान शान मसूद ऐं ऑस्ट्रेलवी कप्तान पैट केम्स शिरकत कई। पहिरीं टेस्ट मैच सुभाणे खेॾी वेंदी। पाकिस्तान पहिरीं टेस्ट मैच लाइ प्लेइंग 11 जो ऐलान करे छॾियो। आमिर जमाल ऐं खुरम शहज़ाद डेब्यू कंदा।